नाज़रीन, खदकोट जे इलाइक़े रिसालदार रोड ऐं गोला मोड़ वटि फायरिंग जा 2 वाक़िया पेश आया आहिनि, जे दौरान हिकु ॼणो क़त्ल ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल मीरानी। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही कंदरकोट में अफ़सोसनाक जेको वाक़ियो आहे उहो पेश आयो आहे। रसालदार रोड वटि हथियारबंदनि फायरिंग करे कपिड़े जो जेको दुकान मालिक हुयो गुल खान पठान, उनखे सख़्तु ज़ख़्मी करे हथियारबंद फरार थी विया। ऐं अहिड़े वाक़े खां पोइ जेको आहे उहे साॻिया ई हथियारबंद जेके आहिनि उहे गोला मोड़ वटि, जेको बाईपास वटि गोला मोड़ आहे, उते हिकु पठान बिरादरी जो होटल हुयो। उन होटल मथां बि जेके आहिनि उन हथियारबंदनि जेको आहे त अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी ऐं फायरिंग जे नतीजे में जेको आहे होटल मालिक मोहम्मद ईसा पठान जेको आहे उहो क़तल थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो जेको होटल ते ॿियो जेको मिठो ख़ान उहो ज़ख़्मी थी पियो आहे। ऐं अहिड़े वाक़े खां पोइ जेको आहे इलाइक़े में जेको आहे को फिराद पकिड़िजी वियो, जॾहिं त सरेआम जेको आहे उहा हथियारबंद फायरिंग कंदे अहिड़े वाक़े खां पोइ जेको आहे उहे फरार थी विया आहिनि। ऐं अहिड़े वाक़े जे इतलाह ते जेको आहे हद जी पुलिस जेको आहे वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे ऐं जेको आहे जेको क़तल थी वियल जेको शख़्स हुयो उन जो जेको आहे लाश खणाए कंदरकोट जी सिविल अस्पताल आंदो वियो आहे। ऐं उते जेको आहे त हिकु ॼणे जेको ज़ख़्मी आहे गुलखान पठान, हुनजी हालत गणती जोगी हुजण करे तिबी इमदाद बाद उनखे फौरी तौर ते लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं अहिड़े वाक़े खां पोइ केतिरा ई शहरी जेके आहिनि उहे सिविल अस्पताल पहुची विया। इन सिलसिले में जॾहिं असांजो राब्तो थियो सी सेक्शन थाणे जे इंचार्ज सिकंदर पयार सां, उनजो इहो चवणु हुयो त पठान बिरादरी जो जेको आहे इहो कोइटिया में उन्हनि जे पंहिंजे इलाइक़े में पुराणो तकरार जेको आहे उहो हलंदड़ आहे। ऐं उन तकरार में खां पोइ जेको आहे मुख़ालिफ़ धुर जा जेके माण्हू आहिनि उहे कोइटिया खां अची करे हिते फायरिंग करे जेको आहे मुख़ालिफ़ धुर मथां फायरिंग कई आहे। फायरिंग में जेको आहे हिकु होटल मालिक मारिजी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं पुलिस जो चवणु आहे त हिन वाक़े जे हवाले सां वधीक असां जांच करे रहिया आहियूं। ऐं जॾहिं त पुलिस जे तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी जेको आहे उहा नाकाबंदी बि कई वई आहे, पर हिन वक़्त ताईं उहे हथियारबंद जेके आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं पुलिस जो इहो चवणु आहे त वाक़े जी मुकमल जांच करे इन वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो ऐं केस दाख़िल खां पोइ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वेंदो। ऐं इन अफ़सोसनाक वाक़े खां पोइ जेको आहे त शहरनि में जेको आहे उहो ख़ौफ़ फिराद पकिड़िजी वियो आहे, छाकाणि त कंदरकोट जो आम तरीन इलाइक़ो आहे रसालदार वारो रोड, जिते सरेआम हथियारबंद फायरिंग करे कपिड़े जे दुकान ते जेको आहे कपिड़े जो दुकान मालिक जेको आहे उनखे मर्डरिंग करे उहो फरार थी विया हथियारबंद। ऐं हथियारबंद उहे साॻा ई जेको आहे बाईपास ते गोला मोड़ वटि जेको होटल हुयो ऐं होटल ते बि जेको आहे उन्हनि फायरिंग करे ॾिनी। ऐं फायरिंग में जेको आहे उहे होटल मालिक ऐं उन सां गॾोगॾु हिकु ॿियो जेको शख़्स हुयो उहो होटल वारो ऐं उन्हनि जो पठान बिरादरी जो हुयो जेको ज़ख़्मी थियो। ऐं उते जेके होटल ते मौजूदु जेके ग्राहक हुया या जेके आयल जेके माण्हू हुया उन्हनि मां को बि माण्हू फटी या उहो को नुक़सानु जेको आहे उन्हनि खे न आहे पहुतो। ऐं पुलिस जो इहो चवणु आहे त असां इन वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कंदासीं। ठीकु आहे ग़ुलाम रसूल, अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी।